नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण उन रहीम ऐं करीम रब जल्ल जलालहु जे लाइ जेको अकेलो इबादत जो लाइक़ु आहे। हुन पंहिंजी कुदरत कामिला सां काइनात खे वजूद अता फ़रमायो ऐं उन्हीअ जे एहसान जा सभु मोहताज आहियूं। लखे करोड़े दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं समूरनि नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते। सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमामु नाज़रीन और सामाईन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादिरी। अॼु सुबुह जी सदा रब काइनात जल्ल जलालहु जी बारगाह में ए करीम रब तोखे वास्तो तुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हर हर अदा जो असांजी समूरी अदाउनि खे पंहिंजी ताअत व फ़र्मा बरदारी में गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। असांखां अहिड़ा कम न थियनि नफ़्स जे बहकाइण ते या शैतान जे शर सां जो असां तोखे नाराज़ करे विझूं। मुंहिंजा करीम रब तूं पंहिंजी नाराज़गी पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी नाराज़गी खां तमामु मख़लूक़ खे पंहिंजी पनाह अता फ़रमा। इन ई दुआ सां अॼोके प्रोग्राम जी शुरूआत करियूं था। असां आम तौर ते इहा शइ ॾिठी आहे त जॾहिं इंसान हिन दुनिया में अचे थो, सम्झ मिले थी, सोच अचे थी, पोइ उन जे सोचण जो अंदाज़ अलॻि अलॻि आहे। को कॾहिं रूह रागनि में कॾहिं बेतनि खां बेज़ार आहे, कॾहिं को ख़ुशि आहे, को ग़म में ख़ुशी आहे, कंहिंखे ख़ुशी में ख़ुशी आहे, कंहिंखे धंधे में कारोबार में मज़ो ईंदो आहे, कंहिंखे वांदो रहण में मज़ो ईंदो आहे, कंहिंखे जाॻण में मज़ो ईंदो आहे, कंहिंखे सुम्हण में मज़ो ईंदो आहे, कंहिंखे हर वक़्तु जेको आहे न मसरूफ़ रहण में मज़ो ईंदो आहे, कंहिंखे सुस्ती वधीक मज़ो ॾींदी आहे। सोच आहे। हाणे सुवालु इहो आहे, असां नए साल में दाख़िल थी चुका आहियूं। नए साल खे कुझु ॾींहं गुज़री बि चुका आहिनि। हाणे असां छा पाण में तब्दीली आंदीसीं? मुबारक त ॾिनीसीं, नओं साल मुबारक मुबारक मुबारक। हू कमरी साल हूंदो आहे, मुहर्रम सफ़र रबीउल अव्वल। ही शमसी साल आहे, जनवरी फरवरी मार्च अप्रैल। शम्स यानी सिज, हुनजो चंड सां तालुक़ु आहे। चंड बीहंदो त महीनो तब्दील थींदो। हीउ सिज सां तालुक़ु रखे थो त शमसी साल सॾिबो आहे। हू कमरी यानी चंड वारा। हाणे शमसी साल नओं अचे वियो, असां हिक ॿिए खे मुबारकबाद ॾिनीसीं। सोचणो इहो आहे त गुज़िरियल साल गुज़री त वियो, छा कयोसीं? ईंदड़ साल हली त रहियो आहे, छा कंदासीं? कीअं ज़िंदगी गुज़ारणी आहे? इन टॉपिक खे असां क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में त साल कीअं गुज़ारणु घुरिजे, मुबारकबाद ॾियणु काफ़ी न आहे, छा चेंज अचणु घुरिजे, आईंदा छा करणु घुरिजे, इन बहितरीन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ असां सिंध जे हिकु बहितरीन आलिम दीन उस्तादुल उलमा अल्लामा बरकतुल्लाह खुसू साहब खे मदऊ कयो आहे, जंहिंजो ताल्लुक़ु कश्मीर सां आहे। उहो असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी शिरकत करण जी असांखे उन्हनि शरफ़ बख़्शियो आहे। अस्सलामु अलैकुम। अवां जी महिरबानी मां तशरीफ़ वठी आया। ऐं उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में टंडो इलाहियार सां ताल्लुक़ु रखण वारे हिकु सना ख़ान शिरकत कई आहे, साईं बख़्श सोलंकी साहिबु। अस्सलामु अलैकुम। अवां जी महिरबानी मां तशरीफ़ वठी आया। मोहतरम नाज़रीन सामाईन, अव्हांखे ख़बर आहे असांजी रिवायत रही आहे, असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत अल्लाह तबारक व तआला उन जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हम्दो सना सां कंदा आहियूं। अचो त साईं बख़्श सोलंकीअ खां अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में हमदिया कलाम ॿुधण जी सआदत हासिल कयूं। जी साईं बख़्श। अल्लाहु 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 कंदे शल दम मुंह जो ही निकरी वञे। अल्लाहु 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 कंदे शल दम मुंह जो ही निकरी वञे। ॿियो सलातो सलाम हबीब मथां शल पढ़ंदे ज़िंदगी गुज़री वञे। अल्लाहु 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 कंदे शल दम मुंह जो ही निकरी वञे। अल्लाहु 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 कंदे शल दम मुंह जो ही निकरी वञे। हीअ दुनिया सॼी आज़माए ॾिठुम पोइ छाती अंदर में पाए ॾिठुम। कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ कमाए
नथो उॾरी वञे। अलाहु 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 कंदे शल दम मुंहिंजो ई निकिरी वञे। ॿियो सलातो सलाम हबीब मथां शल पण दे ज़िंदगी गुज़री वञे। अलाहु 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 कंदे शल दम मुंहिंजो ई निकिरी वञे। अलाहु 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 कंदे शल दम मुंहिंजो ई निकिरी वञे। गुनहगार सुञाणी अमानुल्लाह तुंहिंजूं दुआऊं क़बूल कंदो मौला। करे भाकुर में अरबी ढोला शल माखी बणजी मिसरी वञे। अलाहु 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 कंदे शल दम मुंहिंजो ई निकिरी वञे। अलाहु 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 कंदे शल दम मुंहिंजो ई निकिरी वञे। ॿियो सलातो सलाम हबीब मथां शल पण दे ज़िंदगी गुज़री वञे। अलाहु 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 कंदे शल दम मुंहिंजो ई निकिरी वञे। अलाहु 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 कंदे शल दम मुंहिंजो ई निकिरी वञे। माशाअल्लाह साईं बख्श सोलंकी साहब तमामु बहितरीन अंदाज़ में त अल्लाह तबारक ताला जी बारगाह में हमदिया कलाम पेश करण जी सादत हासिल कई। नाज़रीन अचो त हींअर असां अॼोके टॉपिक ते गुफ़्तगू करण जे लाइ अल्लामा साहब सां रुजू करियूं था। अल्लामा साहब, साल तब्दील थी वियो। नए साल में असां साबिक़ा साल में जेको कुझु कयोसीं, नए साल में कुझु कंदासूं। इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू सां साल खे कीअं गुज़ारणु घुरिजे, थोरो इन जी वज़ाहत करियो त पोइ असां अॻिते वधायूं गुफ़्तगू खे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यकीनन ये वक्त अल्लाह तबारक व तआला जी अज़ीम निअमत आहे। बेशक ऐं इनखे जेतिरो थी सघे इंसान सुठनि कमनि में चङनि कमनि में गुज़ारे। ज़िंदगी त हली रही आहे, कुझु हली बि वई आहे ऐं असांखे इहा ख़बर न आहे कि असांजी ज़िंदगी जा केतिरा लम्हा अञा बाक़ी आहिनि। ज़िंदगी छा आहे? ज़िंदगी नाम रख दिया किसने, मौत का इंतज़ार है दुनिया। हक़ीक़त इहा है कि ज़िंदगी जो हर लम्हो गुज़रंदो रहे थो, इहो यकीनन क़ब्र जी तरफ़ मंज़िल वञे थी वधंदी। जो को लम्हो गुज़री वियो जो सो गुज़री वियो। हाणे कोई माण्हू करोड़ रुपया बि ख़र्च करे त उहो लम्हो वापसि नथो अची सघे। इन लाइ क़ुरान अज़ीम फ़ुरक़ान हमीद में अल्लाह ताला फ़रमायो, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। तव्हांखे पैदा करण जो मक़सदु ॿियो कुझु त न आहे, हिकु इबादत आहे जेका अल्लाह ताला जी बंदगी तव्हांखे करणी आहे। इन सां गॾोगॾु ज़िंदगी मौत अल्लाह इन लाइ पैदा फ़रमाई आहे, तव्हांजो इम्तिहान आहे कि तव्हां मां चङा अमल कया आहिनि, सुठा अमल तव्हां मां केरु करे थो। ज़िंदगी जेका असांजी गुज़रे थी, जा वक़्तु या साल, यकीनन हिकु साल गुज़री वियो, इन में असांजे साम्हूं आहे कि असां केतिरा अमाल कयासीं। ऐं असां हूअं बि रोज़मर्रा जी ज़िंदगी में पढ़ंदा आहियूं। अरबिक ग्रामर जे एतबार सां ॾिसूं त 3 ज़माना बयानु कया विया ऐं इंग्लिश जे एतबार सां ॾिसूं त उन्हनि में ॿिनि खे हिकु ई ज़मानो बयानु कयो वियो, यानी पास्ट ऐं फ्यूचर। फ्यूचर जो मतिलबु हूंदो आहे कि हाल बि आहे, मुस्तक़बिल बि आहे। जॾहिं त अरबी ज़बान में माज़ी, हाल, प्रेज़ेंट, पास्ट एंड फ्यूचर, प्रेज़ेंट हाल, फ्यूचर मुस्तक़बिल, पास्ट जेको गुज़री वियो। ऐं अरबी एतबार सां बि इहा आहे कि माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल। माज़ी ज़ाहिर जी ॻाल्हि आहे, जेको पास्ट आहे असांजो, असांजे साम्हूं आहे कि असां छा कयो ऐं असांखे छा
करणु खपे पियो असां न करे सघियासीं, उहो त आहे माज़ी, सो गुज़री वियो। हाणे उन ते बि असां इंशाअल्लाह गुफ़्तगू कंदासीं, पर फ़िल वक़्तु इहो आहे कि माज़ी जो ज़िक्र न आहे। ॿियो आहे मुस्तक़बिल, फ्यूचर प्लानिंग इंसानु कंदो आहे न कि मूंखे हाणे ज़िंदगी में हे कम करणा आहिनि। मुस्तक़बिल जे एतबार सां खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेको इंसानु पंहिंजे ज़हन में प्लानिंग रखंदो आहे कि मूंखे हिननि कमनि ते, हिन शइ ते ही प्लानिंग आहे, घर ठाहिणो आहे, कारोबार करिणो आहे, तालीम करणी आहे, कुझु बि आहे XYZ, तो मुस्तक़बिल जो हिकु मुस्तक़बिल जो हिकु प्लानिंग हूंदी आहे। ॿियो जेको असांजो वक़्तु हीउ गुज़रे रहे थो हाल, त इन में असां छा कयूं था, हिन वक़्तु असांजो ज़िंदगी जो जेको हीउ लम्हो गुज़रे थो, हाणे इन में असांखे छा करिणो आहे ऐं असां हिन खे अगरि भले कम में गुज़ारे सघूं था सो गुज़ारियूं, वरना इहो लम्हो इहो ख़तमु थी यानी अव्हां जो फरमाइण जो मक़सदु इहो आहे त असांखे साल गुज़ारणो पोइ आहे पहिरीं प्लानिंग पहिरीं प्लानिंग करणी आहे। यानी कि सियाणे समझदार ॾाहे माण्हू जो कमु इहो आहे त उमिरि केतिरी बि हुजेसि, हू उनखे पहिरीं ॿ शयूं अलॻि अलॻि करे, हिकु त करिणो छा आहे, कॾहिं करिणो आहे, टियों कीअं करिणो आहे, जी छा करिणो आहे, कॾहिं करिणो आहे, कीअं करिणो आहे, इहा आहे प्लानिंग। त पोइ असां वटि पहिरीं त असांजो ज़ाहिर ज़हन आहे न, तालीम हासिलु करणी आहे, शागिर्द आहे, वॾो आहे, कारोबार करिणो आहे, महिनत मज़दूरी करणी आहे, घर ठाहिणो आहे, मतिलबु जेको कुझु बि प्लान आहे। हाणे इनखे असांखे सरअंजाम ॾियणो आहे त उनजे लाइ असांखे 3 स्टेप आहिनि। जी इन्हनि खे माज़ी मां सबक़ु हासिलु करिणो आहे, मुस्तक़बिल लाइ प्लान ठाहिणो आहे, हाल खे ज़ाया न करिणो आहे। हाणे इहो आहे त बसा औक़ात ईअं थींदो आहे असां सां, जो असां कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं न, त असां सोचुनि जे दरिया में ग़ोताज़न थी वेंदा आहियूं। वेठे वेठे तस्वरात ईंदा आहिनि, यार मां गुज़िरियल साल हीउ कमु कयो, न करणु खपे हा, पछतावो थिए थो। हाणे उन पछताए वारे कमनि में कुझु कम गुनाह जा आहिनि, कुझु कम जेके आहिनि उहे सिर्फ़ु पछताइणो ई आहे। हाणे जेकॾहिं गुनाह जा कम थी विया आहिनि त प्लानिंग लाइ उनजो छा करणु घुरिजे, त बाबा हाणे असांजो गुनाह थी वियो, उनजे लाइ छा आहे, हल छा आहे। जी ॾिसो, दीन इस्लाम जेको असांजो मज़हबी दीन आहे, इस्लाम आहे, इहे पंहिंजे मञण वारनि खे, तालीमात ते अमल करण वारनि खे कॾहिं बेराह नाहे छॾींदो। हर मोड़ ते इंसान जी फलाह बहबूद जे लाइ, कामयाबी जे लाइ अल्लाह तबारक व तआला क़ुरान अज़ीम में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी हयात तय्यबा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर लम्हो असांजे लाइ हिकु राह अमल आहे। इमाम गज़ाली रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमायो कि क़ुरान अज़ीम जी जेका आयत मुबारक आहे, अफ़ हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा, कि तव्हां छा गुमान कयो था कि तव्हांखे अल्लाह ताला बेकार पैदा कयो आहे, व अन्नकुम इलैना ला तुरजाऊं, तव्हांखे अल्लाह जी तरफ़ वापसि न आहे थियणो। फरमाए कि इहो वक़्तु आहे जेको तव्हां गुज़ारियो था, इहो अबस न आहे, बेकार न आहे कि तव्हांखे बसि अल्लाह ताला ईअं पैदा कयो आहे जो तव्हांखे सुबुह उथणो आहे, सुबह होती है, शाम होती है, ज़िंदगी यूं ही तमामु होती है। इहो मक़सदु न आहे कि सुबह उथणो आहे, हथ मुंहुं धोइणा आहिनि, ब्रश करिणो आहे, तड़बड़ करे जनाब निकिरी वियासीं ॿाहिरि कमकार लाइ, वरी शाम जो आयासीं, ॿारनि बच्चनि सां मिलियोसीं, राति जो सुम्ही पियासीं। ज़िंदगी इन शइ जो नालो न आहे। ज़िंदगी आहे जीअं तव्हां फ्यूचर प्लानिंग कयो था, अहिड़े तरीक़े सां पंहिंजी माज़ी ते बि इंसानु नज़र रखे कि मां को छा थियो आहे। ऐं जंहिंमहिल माज़ी ते इंसानु नज़र रखंदो त उनखे यकीनन कुझु चङा बि कम यादि ईंदा कि मूं हिन साल उमिरो कयो, हिन साल हज कयो, हिन साल हीउ रमज़ान जेको मुंहिंजो गुज़रियो आहे, माशाअल्लाह मां हिन में पूरा रोज़ा रखिया, फ़लान हिन राति में मूं अल्लाह ताला जी इबादत कई, हिन महफ़िल में शिरकत कई, यकीनन चङा कम बि हूंदा आहिनि। लेकिन असां छो त अशरफुल मख़लूक़ात आहियूं, इन में असांजी ज़िंदगी जा घणा त लम्हा या त ज़ाया आहिनि, फज़ूल गुज़री वेंदा आहिनि, या इहो हूंदो आहे कि मादल्ला अहिड़ा बि लम्हा ईंदा आहिनि जेके असांजे गुनाहनि जे अंदरि गुज़री वेंदा आहिनि या गुज़रिया हूंदा आहिनि। हाणे माज़ी जे लाइ इहो आहे कि इंसानु पंहिंजे ख़ताउनि खे यादि करे, पंहिंजी लग़्ज़िशुनि खे यादि करे, पंहिंजे गुनाहनि खे यादि करे ऐं अल्लाह तबारक व तआला खां उन लाइ माफ़ी घुरे कि अल्लाह मां ख़ताकार, तूं त अल्लाह, तूं त रब आहे, वस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा, अल्लाह को मग़फ़िरत तलब कयो, अल्लाह को माफ़ी करो, यकीनन अल्लाह ताला तव्हांखे माफ़ फ़रमाईंदो। ऐं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बि उहा आहे जेका क़ुरान अज़ीम जे अंदरि आयत मुबारक आहे। फ़रमाए कि वमन यअमल सूअन औ यज़लिम नफ़्सहु सुम्मा यस्तग़फ़िरिल्लाह यजिदिल्लाह गफ़ूरर रहीमा, मां तव्हां खां कोई जो आहे नेक नियती कयां, कोई इरादो कयां, यार मां हीउ कमु साईं खे चवां, अलाए मुंहिंजो थींदो अलाए न थींदो, लेकिन अल्लाह जी बारगाह उहा बारगाह आहे। फ़रमाए कि जंहिंमहिल इंसानु पंहिंजे अमलनि ते पछताए, गुनाह कयईं, ज़ुल्म कयईं, पंहिंजे नफ़्स खे, पंहिंजे जान खे गुनाहनि जे अंदरि मुलविस कयईं, फ़रमाए कि पोइ जंहिंमहिल गुनाह बि करे अचे ऐं इंसानु इहो सोचे कि रब त आहे न, अल्लाह त आहे,
वमन यअमल सूअन, गुनाह करे आयो, बुराई करे आयो, औ यज़लिम नफ़्सहू, पंहिंजी जान जे मथां ज़ुल्म करे आयो, ऐं पोइ अल्लाह जी बारगाह में अचे, यस्तग़फिरिल्लाह, अल्लाह को मग़फ़िरत तलब करे, यजिदिल्लाह गफ़ूर रहीमा, यकीनन उहो बानो अल्लाह पंहिंजे यकीनन उहो बानो पंहिंजे रब खे बख़्शणहार रहम कंदड़ पाईंदो। माशाअल्लाह। माण्हू इंसान पंहिंजी ख़ताउनि खे यादि त करे। तमामु हदीस में बि नबी अल्लामा पाक साहब ब्रेक जो वक़्तु थियो आहे। नाज़रीन, कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे। असां इहो था वापसि रहूं ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जे वाट। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं साल कीअं गुज़ारियूं, ज़बरदस्त मौज़ू ते असांजी गुफ़्तगू अल्लामा साहब सां थी रही आहे इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू सां। अल्लामा साहब, ॿ कम आहिनि न माज़ी में। हिकु त उहे जेके न करणा हुआ, तोड़े जो ॾोह न हुआ, उहे असांजो ग़लतियूं हुयूं। कुझु अहिड़ा कम हूंदा आहिनि हर इंसानु सम्झी सघे थो, यार मां हे ईअं न कयां, हीअं कयां त भलो थिए हा। हिकु उहे कम आहिनि। हिकु उहे जेके ॾोह थी विया, ॾोहनि जे लाइ त तव्हां फरमायो त अल्लाह खां माफ़ी घुरे, मग़फ़िरत तलब करे त उन्हनि खे छा फ़ाइदो मिलंदो, ऐं आईंदा जेके ग़लति कमु कया, जेके न करणु खपनि हा, उन जे बारे में प्लानिंग कीअं ठाहिणी आहे, इन ते रोशनी विझो। मग़फ़िरत अल्लाह ताला को इंसानु घुरंदो रहे। मग़फ़िरत जो फ़ाइदो इहो आहे जो इंसान जो ईमान महफ़ूज़ रहंदो आहे। माशाअल्लाह। ईमान इंसान जो महफ़ूज़ रहंदो आहे। ईमान सभिनी नेक अमलनि जी बुनियादु ऐं असलु आहे। ईमान आहे त नमाज़ बि आहे, हज बि आहे, रोज़ा बि आहिनि, ज़कातूं बि आहिनि, दीगर इबादात बि आहिनि, मां पैसा जो का हुस्न सलूक बि आहे। त इस्तिग़फ़ार जी बरकत इहा आहे कि इंसान जंहिंमहिल अल्लाह ताला को माफ़ी घुरंदो आहे त सभिनि खां पहिरियों हुनजो ईमान महफ़ूज़ थी वेंदो आहे। नंबर 2 इहो आहे कि इंसान जंहिंमहिल अल्लाह ताला को मग़फ़िरत तलब कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि में फ़रमाईंदो आहे त ॾिसो मुंहिंजो बानो फिरी घुमी अची करे आयो मुंहिंजी बारगाह में आहे। त बाने जी इज़त ऐं अफ़ज़ाई अल्लाह ताला फ़रिश्तनि में फ़रमाईंदो आहे। सुभान अल्लाह। टी शइ इहा आहे कि अल्लाह तबारक व तआला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, जेको इंसान गुनाह करे उन ते क़ाइमु न रहे, गुनाह करे, पोइ फ़रमायो कि जंहिंमहिल इंसानु अल्लाह जी बारगाह में अची करे तौबा कंदो। अबू दाऊद शरीफ़ जे अंदरि हदीस मौजूदु आहे। फ़रमाए कि अत्ताइबु मिनज़्ज़म्बि कमन ला ज़ंब लह। फ़रमाए कि जेको इंसानु पंहिंजे गुनाहनि खां तौबा कंदो आहे, अल्लाह ताला उनजे गुनाहनि खे माफ़ फ़रमाईंदो आहे जीअं उन शख़्स गुनाह कयो ई न आहे। वाह वाह वाह, सुभान अल्लाह। यानी इंसानु कोई ख़ता करे, काई ग़लती करे त इंसानु इहो थींदो आहे न कि बाबा मतिलबु कुझु बि कयां, भला माफ़ी मिली वई, लेकिन नक्श नगार त छॾियो न, लेकिन अल्लाह जी बारगाह उहा न आहे। उते इहो बि बयानु कयो वियो आहे, मुफ़स्सिरीन फ़रमायो कि जंहिंमहिल इंसानु तौबा कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि जी तवजो बि हटाए छॾींदो आहे। अल्लाहु अकबर। फ़रिश्तनि जी तवजो हटाए छॾींदो आहे कि हिन माने खे, यानी हिन जो गुनाह जॾहिं रब माफ़ करे छॾियो त पोइ फ़रिश्तनि जे साम्हूं बोर्ड ते का शइ लिखियल हुई उनखे साफ़ कजे, साफ़ करे छॾियो, वाइट बोर्ड ॿीहर साफ़ थी वञे, वाइट थी वञे, उन में कोई ज़रो बि बाक़ी न हुजे। फ़रमाए कि इंसान जो इहो फ़ाइदो आहे तौबा करण जो, अल्लाह जी बारगाह में मग़फ़िरत, त इस्तिग़फ़ार सां इहा बरकत। ॿियो तव्हां इहो फ़रमायो कि जेके कम उहे आहिनि जेके गुनाह कंदा आहिनि, तौबा करण सां हिकु त इज़त में बि इज़ाफ़ो आहे। ॿियो क़ुरान अज़ीम में अल्लाह ताला फ़रमायो कि सूरह नूह जे अंदरि बि आहे ऐं सूरह हूद जे अंदरि बि आहे। अल्लाह तबारक व तआला फ़रमायो कि फ़कुल तस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा। नूह अलैहिस्सलाम खे फ़रमायो कि पंहिंजी क़ौम खे इहो ऐलान फ़रमायो कि अल्लाह ताला को मग़फ़िरत कयो, यक़ीनन रब तव्हांखे माफ़ फ़रमाईंदो। इन्नहु कान गफ़्फ़ारा, यक़ीनन उहा रब बख़्शणहार आहे। पोइ तव्हांजी रब मग़फ़िरत कंदो, तव्हांखे छा फ़ाइदो मिलंदो? फ़रमाए युरसिलिस समा अलैकुम मिदरारा, उहो अल्लाह तव्हांजे मथां जेको आहे ज़ोरदार मींहुं वसाईंदो, बारिश, ज़हमत वारी न बारिश, यानी मींहुं वसाईंदो, रहमत, जंहिंमें तव्हांखे तव्हांजे फसलनि खे तव्हांखे पाणी मिले, तव्हांजे फसलनि खे पाणी मिले। ज़ाहिर बारिश त जेकॾहिं रहमत वारी बारिश आहे त बीमारियुनि जा जरासीम ख़तम था थी वञनि पिया, मौसम सुठो थी थो वञे, जानवरनि खे पाणी मिलंदो, जानवरनि खे मिले थो, इंसाननि खे। जी जी जी। फ़रमाए कि ॿनियूं आबाद थियनि थियूं, ॿनियूं आबाद थींदियूं, तव्हांजो नदियूं नाला भरिजी वेंदा, तव्हांखे पाणी मुयसरु थी वेंदो। पाणी ज़िंदगी आहे न, पाणी ज़िंदगी आहे। फ़रमाए कि फ़कुल इन युरसिलिस समा अलैकुम मिदरारा, अल्लाह तव्हांजे लाइ मींहुं वसाईंदो, बारिश फ़रमाईंदो, ऐं उन सां गॾोगॾु इहा हिकु बरकत ॿी फ़रमाए कि युरसिलिस समा अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बि अमवालिन व बनीना व यजअल लकुम जन्नात व यजअल लकुम अनहारा। सुभान अल्लाह ताला फ़रमायो थो कि जेको इंसानु तौबा कंदो अल्लाह जी बारगाह में, पोइ अल्लाह उनखे इहो बरकत ॾींदो आहे, बारिश बि अता फ़रमाईंदो आहे, अल्लाह ताला उनजे माल में बि इज़ाफ़ो फ़रमाईंदो आहे, रिज़्क़ में इज़ाफ़ो,
हर इंसान अॼु दुआ घुरंदो न अल्लाह मुंहिंजे रिस्क में इज़ाफ़ो फरमा। यानी जेके बेरोज़गार आहिनि, जेके तंगदस्त आहिनि, जिन जो खाधो पीतो पूरो नथो थिए या फसल नथा थियनि, परेशान हाल आहिनि, उन जे लाइ थी तव्हां ज़बरदस्त नुस्ख़ो ॿुधायो नुस्ख़ो क़ुरान अज़ीम जो नुस्ख़ो आहे। फरमाए कि अल्लाह ताला तव्हां मग़फ़िरत अल्लाह को घुरो, माफ़ी घुरो अल्लाह को माफ़ी घुरो, जी अल्लाह तव्हांखे माफ़ बि फरमाईंदो। अलामा साहब, तौबा अचे वई आहे त थोरो तौबा जूं शर्तूं ॿुधायो, तौबा आहे कीअं, त ईअं न जो असां वरी छड़ो ज़बान सां त चऊं इस्तग़फ़ार। तौबा जो मतिलबु इहो हूंदो आहे कि हथ कन खे हणूं, नक खे हणूं, तौबा जो इहो मक़सदु न हूंदो। तौबा जो मतिलबु इहो हूंदो आहे कि सभिनि खां पहिरियां त इक़रार जुर्म हुजे, जेको गुनाह कयो आहे उनजे मथां इक़रार हुजे कि यार मूंखे हे न करणु खपे, यानी इक़रार गुनाह खे गुनाह सम्झे। ॿियो इहो आहे कि इंसानु आइंदा ज़िंदगी में उनखां बिल्कुलु उनखे ख़तमु करे छॾे कि या अल्लाह मां जेको थी वियो सो थी वियो, हाणे मूंखे माफ़ फरमा। ऐं आइंदा ज़िंदगी में हमेशह जे लाइ इहो पुख़्ता ऐं नियत करे टे शर्तूं तौबा जूं, फरमाए कि हिकु त गुनाह खे गुनाह सम्झे, ॿियो शर्मसार थिए, शर्मसार टे आइंदा न करण जो पको इरादो थिए। ठीकु, इहा थी वई तौबा। इहा थी वई तौबा। पोइ इन तौबा जी बरकत इहा आहे कि फरमाए कि अल्लाह ताला बारिश नाज़िल फरमाईंदो, मींहुं वसाईंदो, तव्हांजे माल में अल्लाह ताला बरकत अता फरमाईंदो, तव्हांजी औलाद में अल्लाह तबारक व तआला बरकत अता। अच्छा, जिनखे औलाद नथी थिए, उहो बि तौबा करे तो औलाद अता फरमाईंदो अल्लाह ताला। ॿियो फरमाए कि अल्लाह तबारक व तआला तव्हांखे बाग़ात अता फरमाईंदो, जन्नात। जन्नत न आहे, जन्नात जमा है, जन्नत जी जमा बाग़ात। ऐं फरमाए कि वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा, अल्लाह तबारक व तआला तव्हांखे नहरूं अता फरमाईंदो। माना पाणी एॾो ॾींदो तव्हांखे, माशाअल्लाह, नेहरूं भरिजी वेंदियूं, नहरूं भरिजी वेंदियूं, सोकड़ी ख़तम, सुकार ख़तम, ख़तम, डुकार ख़तम थी वेंदो, माशाअल्लाह तबारक व तआला तव्हांखे इस्तिग़फ़ार। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाहि तआला वटि हिकिड़ो शख़्स आयो, उन अर्ज़ु कई कि कहत साली घणी थी वई आहे, बारिश थिए नथी, को तव्हां हल ॿुधायो कि बारिश नाज़िल थिए, मींहुं वसे। फरमाए कि वञी इस्तिग़फ़ार कर। उते ई वेठा हज़रत इमाम हसन बसरी। ॿियो शख़्स आयो, ॿियो माण्हू आयो, उन अर्ज़ु कई कि हज़रत मां जेका आहे औलाद नथी थिए, बे औलाद आहियां, दुआ कयो अल्लाह ताला मूंखे औलाद अता फरमाए। फरमाए कि इस्तिग़फ़ार कंदो कर, अल्लाह को माफ़ी घुरंदो कर, अल्लाह तोखे औलाद अता फरमाईंदो। टियों माण्हू आयो, उन अर्ज़ु कई कि अली जा मुंहिंजे लाइ बि दुआ कयो कि अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे माल में बरकत अता फरमाए, माल में बरकत अता फरमाए। उनखे बि फरमाए कि तूं बि इस्तिग़फ़ार कंदो कर। चोथों माण्हू आयो, उन अर्ज़ु कई कि जेका आहे ज़मीन पई आहे पर कुझु फसल थिए नथी, कोई मतिलबु जीअं इंसानु चाहींदो आहे, उनखे बि फरमाए कि तूं बि इस्तिग़फ़ार कंदो कर। क़रीब में जेको शख़्स वेठो हो, हज़रत इमाम हसन बसरी जी ॻाल्हि उन पूरी ॿुधे। फरमाइसी 4 माण्हू आया, तव्हां चईनी कि हिकु ई हल ॿुधायो, तव्हां हर कंहिंजो एतबार रखी करे मुख़्तलिफ़ हाल ॿुधायो आहे। औलाद वारे खे चयो आहे त बाबा तूं डॉक्टर वञ, तबीब वटि वञी इलाजु कराए। रिस्क वारे खे चयो आहे कि बाबा तूं क़नाअत इख़्तियार कर। मतिलबु इंसान जो पंहिंजे एतबार सां सोच। पोइ फरमाए कि मां हिनखे जवाबु पंहिंजी तरफ़ो थोरी ॾिनो आहे, ये तो मैं कुरान को उनके जवाब ॾिनो। फरमाए तव्हां पढ़ो था कि हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला फरमायो व यज़ीदुकुम कुव्वतन इला कुव्वतिकुम। वाह। फरमाए जो कोई शख़्स आयो न कि या मुंहिंजे लाइ दुआ कयो या मूंखे हल ॿुधायो कि अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे औलाद में बरकत ॾे, मूंखे जेका औलाद अता फरमाए। फरमाए जेको माण्हू अल्लाह को मग़फ़िरत तलब कंदो आहे, अल्लाह तबारक व तआला उनखे मज़बूती अता कंदो आहे। ऐं मज़बूती इंसान जी नसल दर नसल हूंदी आहे, औलाद सभु मज़बूती थींदी आहे। फरमाए कि हूद अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमायो कि तूं अल्लाह जी बारगाह में मग़फ़िरत तलब कर, अल्लाह ताला तोखे औलाद जे ज़रिए सां क़ुव्वत अता फरमाईंदो। अहिड़े तरीक़े सां हज़रत नूह अलैहिस्सलाम खे बि अल्लाह फरमायो कि तूं अल्लाह को दुआ घुर। नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे फरमायो कि तव्हां अल्लाह को दुआ घुरो, मग़फ़िरत तलब कयो कि अल्लाह तबारक व तआला तव्हांजे लाइ बारिश बि नाज़िल फरमाईंदो। चाहे फरमायो कि जंहिं कहत साली जो मुतालबो कयो न कि दुआ कयो त बारिश नाज़िल थिए, फरमाए कि उन लाइ बि मां इहो जवाबु क़ुरान में ॾिनो कि तव्हां इस्तिग़फ़ार कयो, अल्लाह ताला तव्हांजे लाइ बारिश नाज़िल फरमाईंदो। जंहिं इहा ॻाल्हि अर्ज़ु कई कि मुंहिंजे लाइ दुआ घुरो कि अल्लाह तबारक व तआला मूंखे औलाद ॾे, त अल्लाह तबारक व तआला अॻी आयत मुबारक में फरमायो कि अल्लाह को मग़फ़िरत घुरो, अल्लाह ताला तव्हांखे माल औलाद बि अता फरमाईंदो। जंहिं इहो चयो त मुंहिंजे लाइ दुआ घुरो कि ज़मीन त पई आहे पर जेका आहे फसल नथी थिए, फरमाए कि उन लाइ बि उनखे बि मग़फ़िरत जो मशवरो इन लाइ ॾिनो कि अल्लाह ताला फरमायो कि जेको माण्हू अल्लाह को मग़फ़िरत घुरंदो आहे, अल्लाह तबारक व तआला उन लाइ ज़मीन में कुशादगी फरमाईंदो आहे, रिस्क में इज़ाफ़ो फरमाईंदो आहे। ऐं चोथों माण्हू जेको आयो हो, उन चयो साईं मुंहिंजे माल जे लाइ बि बरकत जी दुआ घुरो। फरमाए उनखे बि इहो हल क़ुरान में ॿुधायो, फ़क़ुल तुस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहू कान गफ़्फ़ारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीना व यजअल लकुम जन्नात व यजअल लकुम अनहारा। फरमायो इहो जवाबु मां नाहे ॾिनो, इहो जवाबु मां तव्हांखे क़ुरान ॾिनो। हज़रत इमाम हसन मुज्तबा रज़ी अल्लाह तआला अन्हु वेठा हुया,
हज़रत अमीर मुआविया आया, कंहिं शख़्स सां गॾु आया। पोइ हज़रत इमाम हसन खे बि कंहिं शख़्स अर्ज़ु कई की मूं शादियूं त खोड़ कयूं आहिनि पर मूंखे औलाद नथी थिए। हज़रत इमाम हसन मुश्तबा हुनखे फ़रमायो अल्लाह को मग़फ़िरत घुरंदो कर, जेको आहे अल्लाह तबारक व तआला तोखे औलाद अता फ़रमाईंदो। पोइ जंहिंमहिल उहो शख़्स हलियो वियो त जेको हज़रत अमीर मुआविया सां गॾु शख़्स आयल हो, उन हज़रत इमाम हसन मुश्तबा को अर्ज़ु कई की अलीजा तव्हां उनखे मग़फ़िरत जो जेको आहे मशवरो ॾिनो। फ़रमायो तूं क़ुर नाहे पढ़ियो, अगरि तूं क़ुर पढ़े हा त इहा आयत मुबारक हज़रत इमाम हसन मुश्तबा उनखे फ़रमायो कि अगरि तूं क़ुर पढ़े हा त इहो सुवाल न करे हा। क़ुर में हल मौजूदु इहो आहे कि तव्हांखे औलाद बि न थिए, तव्हांजे माल में बरकत न थिए, तव्हांजे रिस्क में इज़ाफ़ो न थिए, तव्हांजी जेका आहे रिस्क में बरकत न थिए। फ़रमाए कि सभिनि जो मजमू इहो आहे कि अल्लाह जी बारगाह में मग़फ़िरत घुरो, अल्लाह ताला माफ़ी तलब माशाल्लाह माज़ी थी वियो। हाल में असांजा कुझु कम जेके आहिनि उहे असांजी मर्ज़ी मुताबिक़ असांजी सोच जे मुवाफ़िक़ कम थींदा आहिनि ऐं कुझु कम अहिड़ा हूंदा जेके असांजी सोच जे बरक्स असां सोचींदा आहियूं त कोशिशि बि कंदा आहियूं त कमु हीअं थिए पर उहो उलट थी वेंदो आहे। हाणे असांजे जेके साल ईंदड़ साल जी प्लानिंग ठाहियूं था, असां सोचूं था हीअं, कोशिशि बि ईअं कईसीं पर उहो कमु थी हीअं वियो। इन सूरत में हिकिड़ा कम असांजी मर्ज़ी मुताबिक़ थियनि था, असांजी सोच जे मुवाफ़िक़ थियनि था। हिकिड़ा कम अहिड़ा आहिनि जेके असां सोचूं कुझु था, कयूं कुझु था, थी कुझु थो पवे। इन ॿिन्ही सूरतुनि में छा करणु घुरिजे? माशाल्लाह इहा सुठी ॻाल्हि आहे जो इंसानु जेको चाहे हुनखे उहो मिले, इहो त मतिलबु हुनजी ख़ुशकिस्मती आहे। माशाल्लाह जेको कमु तबियत जे मुवाफ़िक़ हुजे, तबियत खे यानी इंसानु जेको चाहे पोइ मर्ज़ी बि उन में इन जी इहा हुजे, तबियत बि इन मुवाफ़िक़ हुजे, जेको इंसानु चाहे पोइ उनखे मिले, त इहा त सूरत अहिड़ी आहे जो जंहिंजे मथां इंसान खे शुक्र अदा करणु खपे। माशाल्लाह इंसानु जो छो त हुनजो कमु हुनजी मर्ज़ी जे मुताबिक़ थियो। शुक्र सां फ़ाइदो छा? शुक्र सां फ़ाइदो तव्हां बि हाणे फ़ाइदा पुछंदव। शुक्र सां मुंहिंजो सवाल जो मक़सदु मुंहिंजो न आहे न, मुंहिंजो सवाल जो मक़सदु जी जी असां नाज़रीन ऐं सामीन खे ॿुधाइण था जी चाहियूं। डॉक्टर वटि इंसानु वेंदो आहे त पोइ दवा वठंदो आहे, पोइ चवंदो आहे इन सां मूंखे छा फ़ाइदो थींदो। यकीनन शुक्र सां, शुक्र जो सभिनि खां वॾो फ़ाइदो इहो आहे कि ज़वाल नेमत नाहे थींदी। जेका नेमत अल्लाह ताला उनखे अता फ़रमाई आहे उहा ख़तमु न थींदी। वाह सुभान अल्लाह। जेका नेमत अल्लाह ताला अता फ़रमाई, जीअं हाणे अखि जी नेमत आहे, ज़बान जी नेमत आहे, हथनि जी नेमत आहे। यानी पुटु घुरियो पुटु मिली वियो, कारोबार घुरियो कारोबार मिली वियो। फ़रमाए कि शुक्र जी बरकत सां, शुक्र जी इहो फ़ाइदो आहे कि इंसानु शुक्र अदा कंदो। लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, अगरि तव्हां शुक्र अदा कंदो त अल्लाह ताला तव्हांखे अञा वधाए अता फ़रमाईंदो। माना उहो ख़तमु त न थींदो, वेतर बरकत पवंदी। सुभान अल्लाह, हे त थियो शुक्र। हाणे कुझु आमाल अहिड़ा आहिनि जेके असांजी मर्ज़ी मुताबिक़ नथा थियनि, हाल जी ॻाल्हि आहे, उन में छा करणु खपे? नथा थियनि त पोइ इन ते इंसान खे सबर करणु खपे। इंसानु सबर यकीन कंदो कि सबर, जीअं असां हिकिड़ी हदीस ॿुधंदा आहियूं कि सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, अत्तुहूरु शत्रुल ईमान। शुअबुल मिआन में इहा हदीस मौजूद आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि अस्सब्रु निस्फ़ुल ईमान। वाह, सबर भी अध ईमान आहे। सुभान अल्लाह, सबर भी अध ईमान आहे। सबर में छा आहे? इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह। ईमान वारो नमाज खां बि सबर घुरो, नमाज पढ़ी करे बि मदद घुरो ऐं सबर खां बि मदद कर चाहो जेको आहे वठो। इन अल्लाह मअस साबिरीन, बेशक अल्लाह तबारक व तआला सबर वारनि सां गॾु आहे। त जंहिंसां रब हुजे, जंहिंजो रब हुनजो सभु, जंहिंजी मईयत रब, जंहिंसां रब जी मईयत हुजे पोइ उनखे कोई टाइण बि चाहींदो, उनखे कोई परते बि करणु चाहींदो, करे नथी सघंदो। छो त उन सां जंहिंजो रब हुनजो सभु, छो त अल्लाह तबारक व तआला जी मईयत उन सां गॾु आहे, रब तबारक व तआला जी हिमायत उन सां आहे। ऐं क़ुरान अज़ीम में अल्लाह तबारक व तआला फरमायो अला इन्ना हिज़्बल्लाहि हुमुल मुफ़्लिहून। फरमाए जेका जमात, जहिड़ी जमात सां अल्लाह हुजे पोइ उहो कामयाबी कामयाबु आहे, उहो कामयाबी कामयाबु आहे। क़ुरान अज़ीम फ़ुरक़ान हमीद में तक़रीबन 90 मक़ामात ते सब्र खे अल्लाह ताला बयानु फ़रमायो। 90 आयतूं उहे आहिनि जंहिंमें सब्र जो बयानु आहे। जी जी एतिरो ज़ोर ॾिनो वियो आहे। मां तव्हांखे अर्ज़ु कयां कि 2 अमल आहिनि, यानी नेकी जा, 2 गुनाहनि जा कम आहिनि। ॿिन्हिनि खे डिस्कस कयां थो। पहिरियों गुनाहनि जो ज़िक्र, हदीस में रसूलुल्लाह क़ुरान अज़ीम में अल्लाह ताला फ़रमायो कि जेको इंसानु व्याज खाए उहो रब सां जंग कंदो आहे, व्याजी रब सां जंग कंदड़ आहे। ऐं हदीस कुदसी इहो आहे, यानी अल्लाह फरमाए थो, रसूलुल्लाह फरमायो कि जेको मुंहिंजे कंहिं नेक बाने सां दुश्मनी रखे, पोइ अल्लाह फरमाए थो मन आद अली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब। फरमाए जेको इंसानु मुंहिंजे कंहिं नेक बाने सां, वली सां दुश्मनी रखे, अल्लाह सां उहो जंग करे थो। इहे थी विया 2 गुनाह।
जंहिंसां इंसान सां रब तबारक व ताला जी जंग आहे। हाणे मां तव्हांखे ॿ नेकियूं ॿुधायां थो। ॿ नेकियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजी जज़ा बे इंतिहा आहे, उनजी जज़ा बयानु न कई वई, उनजी जज़ा बयानु न कई वई। फरमाए कि रोज़ो, हदीस में रसूलुल्लाह फरमायो अस्सौमुली, अल्लाह फरमाए तो, ये भी हदीस कुदसी अथव। फरमाए कि अल्लाह फरमाए तो अस्सौमुली वाना अजज़ी बिही या वाना उजज़ा बिही। फरमाए कि माण्हू रोज़ो मां जे लाइ रखे, मां रब उनखे पंहिंजी तरफ़ां जज़ा अता फरमाईंदो। यानी रब जी जज़ा छा आहे उहो फरमाए कि हिकु हदीस में फरमाए कि उनजी जज़ा जन्नत आहे। ऐं हिकु हदीस में इहो फरमायो वियो कि जेको रोज़ो रखे उनजी जज़ा अल्लाह जी ज़ात पाण आहे। वाह वाह वाह। इहा नेकी। ॿियो सब्र, क़ुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो इन्नमा युवफ़्फ़स्साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। जेके सब्र करण वारा आहिनि अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे बग़ैर शुमार, बग़ैर हिसाब ऐं किताब जे अजर अता फरमाईंदो आहे। यानी काई नेकी असां तव्हां कंदा आहियूं जेके हदीस में बयानु कयो कि बाबा हे नेकी कयो, तव्हांखे अल्लाह तबारक व ताला तव्हांजे गुज़िश्ता गुनाहनि खे माफ़ फरमाईंदो। तव्हां हे शइ कयो या हे अमल कयो त अल्लाह तबारक व ताला तव्हांजे लाइ जन्नत में दरजात बुलंद फरमाईंदो। लेकिन क़ुरान अज़ीम में अल्लाह फरमाए थो जेको माण्हू सब्र करे त उनजी जज़ा बयानु न कई वई। यानी तव्हां सब्र कयो त तव्हांखे हे मिलंदो। अल्लामा साहब सब्र जे टॉपिक ते हलूं था पिया, छो त असांखे साल जी प्लानिंग आहे, मगर वक़्तु थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन, कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे। हिन नंढड़ी साई था वठूं, अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम में रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं असां नए साल में जेको दाख़िल थी चुका आहियूं त इहो साल कीअं गुज़ारियूं इन जे मुतअल्लिक़ गुफ़्तगू अल्लामा साहब सां थी रही आहे। जी अल्लामा साहब, अवां सब्र जे बाबति इरशाद फरमाए रहिया। फरमाए इन्नमा युवफ़्फ़स्साबिरून, जेके सब्र कंदा आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला अजर बेहिसाब अता फरमाईंदो। यानी उनजी काई हद न आहे। उहो रब ॼाणे कि रब तबारक व ताला सब्र करण वारे खे केतिरी जज़ा अता फरमाईंदो। हज़रत सैयदना अबू दरदा रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थिया। उन्होंने अर्ज़ कई कि या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कोई अमल अहिड़ो ॿुधायो कि यानी जेका नेमत आहे उहा बि बरक़रार रहे, अल्लाह ताला जी मदद बि शामिल हाल रहे, ऐं मां जेको आहे उन ते पंहिंजो बि अमल ऐं किरदारु ज़ाहिर कयां। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे हिकु दुआ इरशाद फरमाई, मुख़्तसर दुआ आहे। फरमाया कि ए अबू दरदा, जेसि ताईं क़ब्र में न वञे तेसि ताईं इहा दुआ न छॾिजांइ। यानी जेसि ताईं मौत न अचे इहा दुआ हमेशह हर फ़र्ज़ नमाज़ को बाद घुरंदा रहंदा कयो। फरमाए छा दुआ आहे? अल्लाहुम्मा अइन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्नि इबादतिक। ऐं अल्लाह मुंहिंजी मदद फरमा पंहिंजे ज़िक्र करण ते, पंहिंजी शुक्र जी अदायगी करण ते, ऐं पंहिंजी बहितरीन बंदगी ते। या अल्लाह इहे टे शयूं मूंखे अता फरमा। त हिन में शुक्र बि अची वियो, हिन में सब्र बि अची वियो। दुआ हर हिकु जे लाइ, हर हिकु जे लाइ आहे। फरमाए कि उहा नेमत बि बरक़रार, उहा हुस्न इबादतिक। फरमाए कि ए अल्लाह मुंहिंजी मदद फरमा, अल्लाह जी माइयत बि शामिल हाल आहे। त जेको इंसानु सब्र कंदो त यकीनन अल्लाह तबारक व ताला जी माइयत उन सां गॾु आहे। ऐं इंसान जंहिंमहिल जेको आहे अल्लाह तबारक व ताला जी ॾिनल नेमत ते या उहे बि अल्लाह तबारक व ताला जे मामलात ते सब्र कंदो आहे त सब्र यकीनन इहा अल्लाह ताला जी हिकु वॾी नेमत आहे। ऐं क़ुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो इन तअद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। तव्हां अल्लाह तबारक व ताला जूं नेमतूं शामिल कयो, शुमार कयो त तव्हां नथा ॻणे सघो। हाँ, इन्नल इंसान लज़लूमुन कफ़ार। इंसान त वॾो नाशुक्र आहे। इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद। बेशक इंसान वॾो नाशुक्र आहे। व इन्नहु अला ज़ालिका लशहीद। इन नाशुक्री ते इंसान पाण बि गवाह आहे, पाण बि गवाह आहे। उनखे ख़बर आहे कि मां केतिरो नेमतूं हासिल कयां थो सभु रोज़। यानी हर लम्हो अल्लाह ताला जी नेमत आहे, हिसा असां खणंदो, इहा बि त अल्लाह जी नेमत आहे। फरमाए कि इंसान एतिरो नाशुक्रो आहे, लेकिन इंसान खे अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में सब्र ऐं शुक्र ॿई शयूं, रज़ा बिल क़ज़ा जंहिंखे चवंदा आहियूं कि अल्लाह तबारक व ताला जेको फ़ैसिलो फरमाए उन ते, ऐं इंसान पंहिंजी तरफ़ो उन में तगोदो बि करे, महिनत बि करे, उन में जेको आहे तवक्कुल बि करे, उन में जेको आहे अल्लाह तबारक व ताला जे मामलात ते सब्र बि करे, ऐं इंसान पंहिंजी प्लेनिंग सुठी ठाहे कि या रब तबारक व ताला असायो मिन्ना वल इत्माम मिनल्लाह। या अल्लाह कोशिशि करणु मुंहिंजो कमु आहे, इन खे पाए तकमील तक पुॼाइणु इहा बारी ताला तुंहिंजो कमु आहे। अल्लामा साहब, हाणे असां जॾहिं नए साल जे बाबति सोचियोसीं, साबिक़ा गुनाहनि ते माफ़ी घुरीसीं, उनजो ज़बरदस्त फ़ाइदो तव्हां ॿुधायो। औलाद में, रिस्क में, माल में, ज़मीननि में, फ़सलनि में फ़ाइदा थींदा।
उन खां पोइ जेके ख़ताऊं थी वियूं जेके न करणु खपनि उन ते वरी असां पंहिंजो पाण खे इस्लाह कईसीं त आईंदा न कंदासीं अहिड़ियूं ॻाल्हियूं। हाणे आयासीं जॾहिं हाल में असां पूरी कोशिशि बि कईसीं, उन में असां हिकिड़ो किरदारु बि अदा कयोसीं, वॾा वस कयासीं, उन्हनि मां कुझु कम असांजी मर्ज़ी मुताबिक़ थिया, उन्हनि ते शुकुरु कयोसीं, शुकुर जो अजर उन में अञा अलाह पाक बरकत ॾींदो। के कम असांजी मर्ज़ी मुताबिक़ न थिया, असां सोचियोसीं कुझु, कयोसीं कुझु, थी कुझु पियो, उन ते सब्र जो अजर अलाह ताला गॾु थो थी वञे, माइयत मिली थी वञे, रब ताला जंहिंजो रब उनजो सभु, इहे ॿई नेमतूं बि मिलियूं। हाणे असां चवंदा पिया फ्यूचर जे लाइ त असां हीउ साल जेको गुज़ारींदासीं त उनमें सारा प्लानिंग ठाहींदासीं, प्लानिंग छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, कॾहिं करिणो आहे, 3 शयूं हूंदियूं आहिनि प्लानिंग में। हाणे उन में असां जेकॾहिं कुझु अहिड़ो करणु चाहियूं था जेको असांखे करिणो आहे, उन में कॾहिं कॾहिं असांखे ज़ाहिर आहे कोई कंहिंखे अॻिते निकिरणु नथो ॾिए पियो, हर शख़्स ॿिए जूं ॼंगूं छिकण में लॻो पियो आहे। उन ई में असांखे कुझु ख़तरात, कुझु अंदेशा साम्हूं अचनि था पिया त बाबा हीउ कमु जेकॾहिं असां करणु वञूं था, पोइ ज़ाहिर जेको कमु कंदो आहे उनखे प्लानिंग खां अॻु में उनखे ज़हन में ईंदो आहे, हीअं बि थी सघे थो, हीअं बि थी सघे थो, मतिलबु इहे हिकिड़ो ज़न आहे, ख़्यालु आहे त ईअं बि थी सघे थो, ईअं बि थी सघे थो। जेकॾहिं ख़तरात दरपेश हुजनि, अंदेशा लाइक़ हुजनि मुस्तक़बिल जे कम में, त पोइ छा करणु घुरिजे? यकीनन इंसान जेको कुझु सोचींदो आहे ज़रूरी न आहे की उहो उएं ई थिए, अंदेशो पंहिंजी जॻह ते, लेकिन हर हमेशह इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखो कि इंसान तवक्कुल खां ॿाहिरि न निकिरे, अल्लाह ताला जे ज़ात जे मथां भरोसो बरक़रार रहे। वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुह, जेको अल्लाह ते भरोसो कंदो आहे पोइ अल्लाह ई हुन लाइ काफ़ी आहे। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा, अल्लाह ताला उनखे अहिड़ी जॻह को रिस्क अता फ़रमाईंदो जेको अल्लाह को ॾिजे, मख़रज निकिरण जी जॻह, ख़ज़ानो। वयरज़ुक़ु मिन हैथु ला यहतसिब, इंसान खे उतो रिस्क अता फ़रमाईंदो जिथे हुनजो वहमो गुमान बि न हूंदो। हर हमेशह अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे मथां भरोसो हुजे। हाणे भरोसो छा हूंदो आहे? असबाब इख़्तियार करे, यानी जेके कम उनखे करणा आहिनि, यकीनन हाणे सर्दी जो मौसम आहे, इन में तव्हांखे स्वेटर बि पाइणा आहिनि, उन में जेका तव्हांखे जुराबा बि पाइणा आहिनि, असबाब इख़्तियार कयो। तव्हांखे राति जो जेका आहे गरम बिस्तर जो जेका आहे हिकु पंहिंजे लाइ इल्तिज़ाम करणु खपे, उहो इंसानु करे बि। हाणे उन खां बाद जंहिं महिल असबाब इख़्तियार कयईं, हाणे अल्लाह ताला जी ज़ात जे मथां जेको आहे भरोसो करे कि अल्लाह तबारक व ताला हे कमु करणु मुंहिंजो कमु हुयो, मां हेसि ताईं पंहिंजो पाण ते पुॼायो, हाणे इन खे बरकत, इन में इज़ाफ़ो, ईअं इन खे बरक़रारी मुंहिंजे लाइ तूं ई अता फ़रमा। त इंसानु अल्लाह ताला जी ज़ात ते तवक्कुल ऐं भरोसो रखे। ॿी शइ इहा कि इंसानु अल्लाह तबारक व ताला खां दुआ करणु न छॾे। वाह, इहा असां में आदत आहे बुरी कि जेका आहे मतिलबु सिहतयाबी में हूंदासीं त दुआ न ई घुरंदा, ख़ुशहाली जो ज़मानो हूंदो आहे त दुआ न ई घुरंदा, मतिलबु अहिड़ा कम हूंदा आहिनि उन में असां दुआ बिल्कुलु न ई घुरंदा। फ़र्ज़ नमाज़ बि पढ़ंदा आहियूं त हाणे त जेको आहे हिकु मतिलबु कल्चर थी वियो आहे, माण्हू फ़र्ज़ नमाज़ सलाम फेरे करे निकिरी वेंदा आहिनि मस्जिद मां। हालांकि फ़र्ज़ नमाज़ खां बाद दुआ करणु खपे ऐं दुआ जी क़बूलियत जो मक़ाम आहे, सुभान यानी फ़र्ज़ नमाज़ खां बाद इंसानु ज़रूरु अल्लाह ताला को दुआ घुरे कि मक़बूलियत जो वक़्तु आहे, क़बूलियत जो वक़्तु आहे। ख़ुशी में ऐं तंगी में, ॿिन्हिनि सूरतनि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो कि इंसानु ख़ुशी में बि अल्लाह को दुआ घुरे, जंहिं महिल तंग दस्तो हुजे उन ज़माने में बि अल्लाह को दुआ घुरे। फ़रमायो कि जेको ख़ुशी वारियूं ज़माने जी जेके दुआऊं हूंदियूं आहिनि, अल्लाह तबारक व ताला उहे इंसान जी घुरियल दुआऊं तंगदस्ती जे ज़माने में क़बूल फ़रमाईंदो। वाह साईं वाह, सुभान अल्लाह। त इंसानु ख़ुशहाल हुजे तॾहिं बि अल्लाह को दुआ घुरे। ऐं दुआ छा आहे? दुआ मुख़ुल इबादत आहे। दुआ त इबादत जो सरचश्मो आहे, असल रूह आहे, मग़ज़ आहे, असल रूह आहे जेका आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाईंदा अद्दुआ सिलाहुल मोमिन, वाह, दुआ मोमिन जो हथियार आहे। हथियार बि आहे। उदउनी अस्तजिब लकुम, क़ुरान में अल्लाह फ़रमायो कि मां को दुआ घुरो, मां तव्हांजी दुआउनि खे क़बूल फ़रमाईंदो आहे। व इज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीबु दाअवत अद्दाइ इज़ा दआन फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। फरमाया कि जंहिं महिल इंसान व इज़ा सअलक इबादी, महबूब जॾहिं मुंहिंजा बाना तोखो अची करे कुझु सवाल करनि, व अम्मा साइला फला तनहर, तुंहिंजी बारगाह में अचो न के मोटाइजा न जा, अता फ़रमाए झिड़क बि न ॾिजांइ, झिड़क बि न ॾिजांइ। लेकिन जंहिं महिल मुंहिंजा बाना अचनि तुंहिंजी बारगाह में फ़इन्नी क़रीब, उन्हनि खे चओ तव्हांजी रब बि ॿुधंदो आहे, रब तव्हांजी शइ रखो ज़्यादा क़रीब आहे। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, तव्हांजी शइ रखो बि ज़्यादा रब क़रीब आहे, साह वारी रखो बि रब क़रीब आहे। ऐं फ़रमाए कि उजीबु दाअवत अद्दाइ इज़ा दआन, फ़रमाए कि जंहिं महिल मुंहिंजो बानो मूंखां दुआ घुरंदो आहे त मां रब उनजी दुआ खे क़बूल फ़रमाईंदो आहे। फलयस्तजीबू ली, ऐं मां अल्लाह ई आहियां जो उनजी दुआ खे क़बूल फ़रमाईंदो आहे। बाने खे खपे वलयुमिनू बी, मां त ईमान रखे,
अल्लाह ते यकीन रखे, अल्लाह ते भरोसो रखे, लअल्लहुम यरशुदून, यकीनन अल्लाह उनखे हिदायत अता फरमाईंदो। त इंसान तवक्कुल जो दामन न छॾे। ऐं तवक्कुल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए था कि इंसान खे पंहिंजे रब जे मथां ईअं तवक्कुल करणु खपे, फरमाए जीअं जेका आहे जानवर पखियूं अल्लाह जी ज़ात ते तवक्कुल रखंदियूं आहिनि। फरमाए कि सुबुह ख़ाली पेट निकिरंदा आहिनि, लेकिन जंहिं महिल शाम जो वापसि ईंदा आहिनि त पेट भरियल हूंदा आहिनि। ऐं बुज़ुर्गनि फरमायो कि इंसान खे जेको आहे कुकुड़ खां जेको आहे सबक़ु सिखणु खपे। जी, इंसान कुकुड़ खां सबक़ु सिखी सघे थो। असां ॾिसंदा आहियूं कि कुकुड़ जी इहा ख़सलत आहे, तव्हां हुनखे पाणी ॾियो कंहिं बि शइ में, पाणी पीअण खां बाद पंहिंजी पेर हुनजे मथां रखी करे पाणी सॼो हाराए छॾींदो, मतिलबु हुनजी इहा सिफ़त आहे। यानी बुज़ुर्गनि फरमायो कि इन को इंसान सबक़ु इहो सिखे त कुकड़ खे इहा ख़बर आहे कि जंहिं रब हाणे पीआरियो आहे उहो रब बाद में पीआरण ते बि क़ादिर आहे। जंहिं रब हाणे अता कयो आहे उहो रब बाद में। असांजा मामला, असांजा मसला मसाइल केतिरा हूंदा, यकीनन अल्लाह जी शान जे साम्हूं असांजा मसला मसाइल छा आहिनि। या अल्लाह मां तुंहिंजो आजिज़ बानो, या अल्लाह मां तुंहिंजो गुनाहगार बानो, या अल्लाह बारी तबारक व तआला मां आजिज़ कोझो किनो जीअं बि आहियां पर आहियां तुंहिंजो, तुंहिंजे महबूब जो उम्मती आहियां। ऐं यकीन कयो मूंखे सुभान अल्लाह माण्हू अल्लाह को घुरनि अहिड़े तरीक़े सां। मां इहो वाक़ियो शायदि पहिरों बि कंहिं प्रोग्राम में बयानु कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मज़ार अक़दस ते हिकु शख़्स आयो ऐं माण्हू अल्लाह को घुरे न पोइ अहिड़े तरीक़े सां घुरे। हुज़ूर जी बारगाह में आयो ऐं अची करे अल्लाह को अर्ज़ु कयईं, या अल्लाह तूं मूंखे बख़्श, अगरि तूं न बख़्शींदे त महबूब नाराज़ थींदा, शैतान ख़ुशि थींदो, ऐं अगरि अल्लाह तूं मूंखे बख़्शे छॾींदे त महबूब राज़ी थींदा। ववजदक ضالًا फहदा ववजदक आइलन फअगना वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। फरमाए कि अगरि अल्लाह तूं मूंखे माफ़ु कंदे त यकीन तुंहिंजा महबूब राज़ी थींदा, शैतान रुसवा थींदो। त या अल्लाह मां हाणे तोखे इहो गुमान कीअं कयां जो तूं शैतान खे राज़ी कंदे, महबूबनि खे नाराज़ कंदे, मतिलबु ग़मगीन थींदा। फरमाए कि मां इहो गुमान कीअं कयां तूं पंहिंजे महबूब खे ग़मगीन कंदे, शैतान खे ख़ुशि कंदे। त उहो शख़्स अञा हुज़ूर जी बारगाह में उते सलाम लाइ अर्ज़ु आयो, ग़ैबी आवाज़ आई, जा वञ बनहा, तुंहिंजी इन आजिज़ी ऐं किसर जी वजह खां अल्लाह ताला तुंहिंजी मग़फ़िरत करे छॾी। सुभान अल्लाह। उहो इंसान घुरे त सही न उन अंदाज़ में, उहो लजाजत त करे, उहो सजदे में वञे त सही, पोइ इंसान जा कम न थियनि त पोइ इंसान चवे न। फ्यूचर जी प्लानिंग बि इहा आहे कि इंसान माज़ी जे ख़ताम ते अल्लाह को माफ़ी घुरे ऐं मग़फ़िरत जा मां जेका आहे क़ुरान जी हदीस। नए साल जे लाइ असांखे इहो सबक़ु मिलियो तव्हांजी अॼोकी गुफ़्तगू मां, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असांखे अॼोके प्रोग्राम मां जेको सबक़ु मिलियो आहे त साल कीअं गुज़ारणो आहे, ईंदड़ साल जंहिंमें दाख़िल थी चुका आहियूं असां, त साबिक़ा ग़लतियुनि मां सबक़ु हासिलु कयो त आईंदा न कयो, जेकॾहिं गुनाह थी विया आहिनि त अल्लाह खां माफ़ी घुरो। इंसान फ़हिरिस्त ठाहे पंहिंजी जेके कम मूं जेको अर्ज़ु कया, मतिलबु इहो आहे कि जेके माज़ी जे गुनाहनि मां माफ़ी घुरो। माफ़ी सां तव्हांखे रिस्क में बरकत, माल में बरकत, जान में बरकत, बरकतूं मिलंदियूं, अल्लाह राज़ी थींदो ऐं अल्लाह पाक जन्नत में घर अता फ़रमाईंदो। मग़फ़िरत तलब करणु उनजा उसूल इहे बयानु कया विया त गुनाह खे गुनाह सम्झे, उन ते शर्मसार थिए, आईंदा न करण जो पको इरादो करे। हाल में कुझु कमु तव्हां करणु चाहियो था, हे माज़ी हुयो, ज़मान हाल में कुझु मर्ज़ी मुताबिक़ थींदा, कुझु न थींदा, जेके तव्हांजी मर्ज़ी मुताबिक़ कमु थी पवनि, अल्लाह जो शुक्र अदा कयो, अल्लाह पाक इन में बरकतूं अता फ़रमाईंदो। मर्ज़ी मुताबिक़ न थियनि त सब्र कयो, सब्र करण सां अल्लाह पाण गॾु थी वेंदो। इन अल्लाह मअ साबिरीन, अल्लाह तव्हां सां गॾु थी वेंदो सब्र करण वारनि सां। फ्यूचर में जेकॾहिं तव्हां कुझु करणु चाहियो था त मां प्लानिंग में हीअं करिणो आहे, उन में तव्हांखे किथे ख़तरात ऐं तहफ़ुज़ात ऐं अंदेशा हुजनि त उनजे लाइ अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह जी ज़ात ते। पहिरीं त ॾिसो, कॾहिं बि को कमु करण खां अॻु में जल्दी में हौसला हारे न वियो, तव्हां प्लानिंग कयो, अल्लाह जी ज़ात ते भरोसो कयो, पंहिंजो इंतिज़ाम मुकमल कयो, पोइ अल्लाह जी ज़ात ते भरोसो कयो। भरोसो कंदो त अॻिते वधी सघंदो न। न से मां टपो ॾियां मथां किरी पवां, त टपो ॾेई ॾिसो, पार थी वेंदो इनशाअल्लाह। अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो, अव्हां पंहिंजो फीडबैक असांजे यूट्यूब चैनल ते ॾियो, सिंध TV HD इस्लामिक लिखी उन ते कमेंट्स ॾियो, सवाल लिखो, ऐं असांजे फेसबुक पेज ते सिंध TV HD ऑफिशियल उनखे बि फॉलो करियो ऐं असांजा प्रोग्राम शेयर करियो। अल्लाह ताला तव्हांखे अजर ॾींदो। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां असांजो प्रोग्राम मुसलसल ॾिसो था, सभ जा थोरा। अल्लाह पाक अव्हांजी नज़रुनि खे सलामत रखे, अव्हांजे कननि खे सलामत रखे, जेके ॿुधनि था, अखियूं ॾिसनि थियूं। तंहिंखां पोइ ऐं पंहिंजे अॼोके महिमान कश्मीर सां तालुक़ु रखंदड़ अल्लामा बरकतुल्ला खोसो साहिब जो थोराइतो आहे। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे स्टूडियो तशरीफ़ वठी आया, प्रोग्राम में शिरकत कई। ऐं साईं बख़्श सोलंकी टंडो इलायर सां तालुक़ु रखनि था, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। आख़िर में इहा गुज़ारिश त अल्लाह पाक चाहियो त सुभाणे साॻियो वक़्तु, साॻियो सिंध TV चैनल, साॻियो रोशनी जी वाट प्रोग्राम, मगर टॉपिक को नओं, उन महिल तव्हां सां वरी नज़रुनि जी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला।
किथे मुल्क मदनीअ जो ऐं किथे ला मकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। किथे मुल्क मदनीअ जो ऐं किथे ला मकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। तूरत मूसा खे ॾेखारे बारीअ बेपरवाही, संदसि रज़ा सां सॼण असांजो सिदरा जो थियो राही। जेके नूर हूंदा तिन जो निरालो जहान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। किथे मुल्क मदनीअ जो ऐं किथे ला मकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। मेराज माणे खैर सां मोटो मुंहिंजो मुहम्मद जानी, सुहिणल हिकिड़ी सात में आयो सेर करे सुबहानी। खणी तो असां लाइ तोहफ़ो आयो क़ुरान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। किथे मुल्क मदनीअ जो ऐं किथे ला मकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। देस बिनूरी वेस बिनूरी, जिब्रिल पाक बिनूरी, जंज बिनूरी घोट बिनूरी, आयो बुराक बिनूरी। देस बिनूरी वेस बिनूरी, जिब्रिल पाक बिनूरी, जंज बिनूरी घोट बिनूरी, आयो बुराक बिनूरी। मदीने जे साईं जो अॼु मौला मेज़बान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। किथे मुल्क मदनीअ जो ऐं किथे ला मकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।